आवाज़ टीवी जी सॼी सथ खां असांजी पूरी टीम जी तरफ़ खां मुंहिंजी तरफ़ खां ईद जूं तव्हांखे खोड़ सारियूं मुबारकियूं जिथे किथे बि तव्हां असांखे ॾिसी रहिया आहियो ऐं आवाज़ किचन खे ॾिसी रहिया आहियो। तव्हांजी महिरबानी बि तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु कढियो आहे इन बिज़ी तरीन ॾींहं में। अॼु बि असां अव्हांजे लाइ ज़बरदस्त क़िस्म जूं रेसिपीज़ खणी आया आहियूं ऐं जेकॾहिं ईद जी ॻाल्हि करे सेलिब्रेशन्स जी ॻाल्हि कजनि मिठो असांजे गॾो गॾु हलंदो आहे। नमकीन त आहे ई पर मिठो बि गॾु गॾु हलंदो आहे। अॼु असां तयारु कंदासीं कैरेमल खीर ऐं कैरेमल खीर में असां जेके शयूं आहिनि उन्हनि जो बि मां तव्हांखे ॿुधायां त कहिड़ा इंग्रेडिएंट्स आहिनि। कैरेमल ठाहींदासीं, उहो खीर में ऐड कंदासीं। जेको खीर आहे उहो मां बॉइल करण जे लाइ रखियो आहे। खंड सां गॾु कैरेमल ठहंदो, कुझु नट्स इन में ऐड कया वेंदा। ज़बरदस्त क़िस्म जी खीर तयारु कंदासीं। इन सां गॾो गॾु अॼु असां तयारु था कयूं कोफ्ता पुलाव अलॻि सां तयारु कंदासीं, कोफ्ता अलॻि सां तयारु कंदासीं। कोफ्तनि खे डीप फ्राई करे उनखे पुलाव सां गॾु सर्व कंदासीं। त मज़ेदार सो स्पाइसी सां जेको आहे असांजो अॼु जो पुलाव आहे उनखे तव्हां सर्व कयो कोफ्तनि सां गॾु। बिरयानी, कोरमो, कढ़ायूं बि हलंदियूं रहंदियूं आहिनि पर 3 असांजा ॾींहं आहिनि, ॾिहाड़ा आहिनि, बल्कि बाज़ जंहिंजा ख़ानदान ऐं दोस्त अहबाब वसी हूंदा आहिनि त 4 ऐं 5 ॾींहंनि ताईं बि ईद जूं जेके आहिनि से सेलिब्रेशन्स जारी हूंदियूं आहिनि ऐं मेन्यू जेको आहे सो डिफरेंट हूंदो आहे, चेंज थींदो रहंदो आहे। अच्छा, खीर मां हिते बॉइल करण जे लाइ रखियो आहे ऐं खंड सां असां तयारु कंदासीं कैरेमल। त हिते मां नंढड़ा फोटा हिन में शामिलु थी कयां। ख़ुशबू जे लाइ हे अची विया असांजा कुझु नंढड़ा फोटा जेके मां खीर में शामिलु कंदी हलां त जीअं असांजो खीर ज़बरदस्त ऐं ख़ुशबूदार थी वञे। 3 खां 4 असां ऐड कंदासीं हिन में नंढड़ा फोटा। चलो जी, हे ऐड थी विया। इनखे बॉइल थियण जे लाइ रखिणो आहे ऐं इन में ऐड कंदासीं असांजा भुॻल आहिनि चांवर, उहे शामिलु कंदासीं। त 2 टेबल स्पून मां इन में ऐड थी कयां असांजा पुसियल राइस जेके इन में ई बॉइल थींदा। चलो, इहो असां ऐड कयोसीं। थोरो चांवरनि खे बॉइल खीर खे बॉइल थियण जे लाइ रखियो आहे। चांवर असां इन में ऐड कया आहिनि। खंड जो कैरेमल ठाहे उहो असां इन में शामिलु कंदासीं। खोयो मां वटि आहे उहो मां इन में ऐड कंदमि। बादाम ऐं पिस्तनि सां गॾु असां इन खे गार्निश कंदासीं। हाणे अची था वञूं असां पंहिंजे कोफ्तनि जे पुलाव जी तरफ़। सभिनीनि खां अवल हिकिड़ो मसालो ठाहींदासीं जेको असां शामिलु कंदासीं कीमे में। त उन जे लाइ मां हिन में ऐड कंदमि थोरा सावा धाणा। हल्को हल्को मसालो शामिलु कंदासीं। चलो जी, थोड़ा आहिनि असांजा इहे सावा धाणा। थोड़ो ऐड कंदासीं लूणु, ॻाढ़ा मिर्च, थोरो पिसियल गरम मसालो। चलो जी, हे अची विया सावा धाणा। थोड़ा इन में ऐड कंदासीं सावा मिर्च। हिकिड़ो साओ मिर्च था खणूं ऐं इन खे बारीक कटे इहो इन में शामिलु कंदासीं। जेकॾहिं अव्हांजा कोफ्ता तव्हांखे इहा क्वेरी आहे त भई कोफ्ता जेके आहिनि से हार्ड थी वेंदा आहिनि, सॉफ्ट न रहंदा आहिनि, त तव्हां पंहिंजे कोफ्तनि में हिकिड़ी ब्रेड स्लाइस इस्तेमालु करे ॾिसो। तव्हांजा कोफ्ता इलाही सॉफ्ट थी वेंदा। त जंहिंखे बि इहा शिकायत आहे त भई कोफ्ता इलाही हार्ड आहिनि, असांखे सॉफ्ट कोफ्ता ठाहिणा आहिनि, त उनजी टिप इहा ई आहे त तव्हां पंहिंजे कोफ्तनि में जॾहिं तव्हां उनखे पीसियो था त हिकिड़ी ब्रेड जो स्लाइस ऐड कयो। तव्हांजा कोफ्ता इलाही सॉफ्ट थी वेंदा। ऐं इन खां अलावा बसरनि खे शामिलु करण सां कोफ्ता इलाही सॉफ्ट थी वेंदा आहिनि। त इन्हनि ॿिन्हिनि मां कोई बि तव्हां जेका है सा टिप या रेमेडी तव्हां चओ इहो तव्हां इस्तेमालु करे सघो था ऐं पंहिंजे कोफ्तनि खे सॉफ्ट जेको आहे सो ठाहे सघो था। चलो, हिन में असां ऐड कयासीं थोड़ा सावा मिर्च। इन में ऐड कंदासीं कुझु मसाला।
जंहिंमें ॻाढ़ा मिर्च 1 टीस्पून, हिन में ऐड कंदासीं लूणु, हिकिड़ो टीस्पून अची वेंदो हिन में लूणु। थोरो असां हिन में ऐड कंदासीं पिसियल कारा मिर्च, थोड़ी शामिल कंदासीं हेड्र, हे अची वई, ऐं थोरो ऐड कंदासीं पिसियल गरम मसालो।